पैगाम सिंध में भली कार खबर शामिल कंदासीं पखो खां शहजाद बलोच जी रिपोर्ट मूजिब पखो में 4 मुहर्रम अल हराम मौके ते मरकज़ी इमाम बारगाह दर बतूल ते मजलिस मुनक़िद कई वई। ॻोठ आलम खान मोगेरी में थींदड़ सालियाने मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जिनमें मुख़्तलिफ़ ज़ाकिरनि ऐं आलमनि अहल बैत इज़हार जी ज़िंदगी बाबति करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जी आल ऐं साथियुनि ते थींदड़ ज़ुल्म बाबति आज़ादारनि खे ॼाण ॾिनी वई। जॾहिं त इमाम बारगाह में आशूरा जी मजलिस के अलामा मुश्ताक हुसैन मशहदी, असद अली शर, अलामा सैयद कमर अब्बास नकवी, अलामा अता हुसैन कमरी, शाहिद हुसैन चांडियो ऐं ॿियनि मजलिस में मोमिनीन खे ख़िताब कंदे चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रियो ॾिनो, जंहिंजी मजलिस जो बानी ज़वार बहार हुसैन मुगेरी ऐं ख़िदमतगार ज़वार अली दोस्त अलादाद ऐं मौलवी अज़ीज़ुल्लाह मुगेरी जनकई। ॿिए तरफ़ एसएचओ मोहम्मद खान वधो समेत पुलिस सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करे छॾिया। इमाम बारगाह दर बतूल में हर दाख़िली रस्ते ते पुलिस एहलकार पिणु मुक़ररु कया विया। आख़िर में आज़ादारनि आयल मोमिनीन खे न्याज़ पिणु तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो पैगाम सिंध ऐं पैगाम सिंध जी वेबसाइट खे सब्सक्राइब कंदा।